जी इन वक्त असीं दरगाह सखी ॾातार में बीठा आहियूं जिते अक़ीदत माना अली असगर रंद साहब जेको अॻूणो ऐं डिस्ट्रिक्ट जा चेयरमैन बि रही चुका आहिनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम साईं। साईं तव्हां हिते हर साल ईंदा आहियो, तव्हां अक़ीदत मंदा आहियो, हिते नगर न्याज़ बि तव्हां कंदा आहियो? जी साईं बिल्कुलु असांजे दरगाह जा अॼु खां न पर वॾनि खां वठी यकीन दरगाह जा अक़ीदत मंदा आहियूं, हाज़िरी भरींदा आहियूं ऐं जेको हाल हूंदो आहे नगर न्याज़ कंदा आहियूं। मेले ते त हर मेले ते ड्यूटी हूंदी आहे असांजी दरगाह जी हाज़िरी भरण, पर हिन विच में बि अचणु थींदो आहे ऐं असांजे पाड़े जो पीर हज़ार आहे, उमेदूं पूरियूं थियनि थियूं। इंसान जो तॾहिं अचे थो, हीअ हज़ारे माण्हू अचनि था, अक़ीदतमंद अचनि था, साहिल अचनि था, उन दिलि जूं उमेदूं पूरियूं थियनि थियूं ऐं करण वारो ताला आहे। वरी बुज़ुर्ग आहिनि, वलीउल्लाह आहिनि ऐं हुनजे हीले वसीले सां हर इंसान जेको चीफ ऑफिसर आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल शरूዕ फिरोज़ में, असुल असांजी रिहाइश आहे नवाब शाह में। साईं असांजो जेको आहे सो तमामु पुराणो हिन सां जेको अक़ीदत आहे असांजो, असांजे मामा साईं जो जेको आहे सो तमामु घणो असगर साहिब जो, उन हिसाब सां असां ईंदा आहियूं साईं जी दरगाह ते ऐं हिते हाज़िरी भराईंदा आहियूं ऐं नगर न्याज़ में शरीफ़ अल्लाह जे पूरियूं कंदो आहे। सो असां बि अॼु रईस अली असगर साहिब सां हर साल जीअं हिन साल बि हाज़िरी भरी आहे ऐं साईं जूं असां सां दोस्तनि सां मुहबतूं आहिनि ऐं सखी ते असां ज़ियारत करण ईंदा आहियूं साईं सां गॾु। बाक़ी डिपार्टमेंट जे हवाले सां असांजूं सर्विसिस अवेलेबल आहिनि, जेको बि उतां फ़ाइदो वठणु चाहे वठी सघे थो। ऐं सीनियर नुमाइंदा आहिनि ऐं ख़ानदानी नुमाइंदा आहिनि क़ाज़ी जावैद सनई। महिरबानी साईं। असां हिकु मौजूदा सखी जाम ॾातार जंहिंजो असली नालो सैयद अली असगर शाह रहमतुल्लाह अलैह आहे। ही उहे अल्लाह जा वली आहिनि जिन जे बारे में रब काइनात जल शानो क़ुरान पाक में फरमायो त ही मुंहिंजा प्यारा वली आहिनि, हिननि खे को ख़ौफ़ न हूंदो आहे ऐं वलियुनि खे अलाह साईं पंहिंजो दोस्त करार ॾिनो आहे। त यकीनन ही अल्लाह जा दोस्त आहिनि ऐं दोस्तनि वटि बि जेके मुरादूं ऐं उमीदूं खणी अचिबियूं आहिनि त उहे पूरी थींदियूं आहिनि। ऐं हिन जो नालो त आई सखी जाम ॾातार, यानी सखावत जो ही दर आहे। त वरी साॼानुनि जो उर्स आहे, उन ते असां बि उमेदूं ऐं बासूं खणी दुआऊं खणी हिन ते पहुता आहियूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरंदासीं त हिन कामिल वली जे सदिके जेके बि किथां किथां ॾोराहनि पंध खां आया आहिनि त उन्हनि जूं मुरादूं पूरियूं करे। अॼु असां जेको आहे सो अली असगर रिंद साहिब जी क़यादत में हिते पहुता आहियूं। साथी रिपोर्टर ॻुलाम खां ख़ासखीली सां गॾु फारूक जुणेजो, عڀرت न्यूज़ सखी ॾातार।